बलोचिस्तान के मूसाखिल वारे इलाइक़े राड़ाश में हथियारबंदनि हथां 23 ॼणा गाॾियुनि मां लाहे क़तल। पुलिस जो चवणु आहे त समूरनि माण्हुनि खे मुसाफ़िर बसुनि ऐं ट्रकुनि मां लाहे गोलियूं हणी क़तल कयो वियो। हथियारबंदनि 10 गाॾियुनि खे बि बाहि ॾेई छॾी। लाश अस्पताल मुंतक़िल। सदर आसिफ अली ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां मूसाखिल में मुसाफ़िरनि जे क़त्ल जी सख़्त मज़म्मत। सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त बेगुनाह इंसाननि जो ज़ालिमाणो क़त्ल सॼी इंसानियत जो क़त्ल आहे। दहशतगर्द मुल्क क़ौम ऐं इंसानियत जा दुश्मन आहिनि। मासूम शहरनि जे क़त्ल में मुलविस दहशतगर्दनि खे अंजाम ताईं पहुचाइणो पवंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवणु आहे त वाक़िए जे ज़िम्मेवार दहशतगर्दनि खे इबरतनाक सज़ाऊं ॾिनियूं वेंदियूं। मुल्क में कंहिं बि क़िस्म जी दहशतगर्दी क़बूल नाहे। मुल्क मां दहशतगर्दी जे मुकमल ख़ात्मे ताईं दहशतगर्दनि ख़िलाफ़ जंग जारी रहंदी। सिंध समेत सॼे मुल्क में करबला जे शहीदनि जो चालीहो अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो पियो वञे। मुख़्तलिफ़ शहरनि में मजलिसूं बर्पा ऐं मातमी जुलूस बरामद कया पिया वञनि। कराची में मरकज़ी मातमी जुलूस नसर पार्क खां बरामद ऐं इमाम बारगाह हुसैनिया ईरानिया खारा दर ते नहर थींदो। 5000 खां वधीक पुलिस ऑफिसर ऐं अहलकार ड्यूटी ते मुक़रर। राजधानी कराची ॿियनि शहरनि में मोबाइल फोन सर्विस बंदि। मोटरसाइकिल जी बेल सवारी ते बि पाबंदी। सॼे सूबे में रेड अलर्ट। क़ौमी असम्बली जो इजलास थी रहियो आहे। 23 नुकाती एजेंडा जारी। इस्लामाबाद लोकल गवर्नमेंट तरमीमी बिल 2024 मंज़ूरी जे लाइ पेश कयो वेंदो। इलेक्ट्रॉनिक क्राइम खे रोकण जे लाइ कानून बाबति स्टैंडिंग कमेटी जी रिपोर्ट बि एजेंडा में शामिल। सिंध हाई कोर्ट जे सीनियर जज जस्टिस नेमतुल्लाह पुलपोटे वक़्ती चीफ जस्टिस जो कसम खणी वरितो। सिंध जे गवर्नर कामरान टिसोरी जस्टिस नेमतुल्लाह पुलपोटे खे सिंध हाई कोर्ट जे वक़्ती चीफ जस्टिस जो कसम खणायो। चीफ जस्टिस शफी सिद्दीकी जी पहिरे खां वापसी ताईं नेमतुल्लाह पुलपोटे वक़्ती चीफ जस्टिस रहंदो। कारा में हमास इसराइल जंगबंदी ॻाल्हियूं बिना के मुआदे जे ख़त्म। हमास ऐं इसराइल टाकरनि जी केतिरनि ई तजवीज़ुनि ते इत्तिफ़ाक़ न कयो। गज़ा जंगबंदी जी शर्तुनि ते इसराइली वज़ीर आज़म नेतन्याहू जा पंहिंजी ॻाल्हियुनि वारी टीम सां इख़्तिलाफ़ थी पिया। हमास जो चवणु आहे त जंगबंदी मुआदो तुर्त करण वारियूं अमरीका जूं ॻाल्हियूं ग़लति ऐं चूंड मक़सदनि लाइ आहिनि। ईरानी पासदाराने इनक़लाब जे कमांडर मेजर जनरल हुसैन सलामी चयो आहे त हू इस्माइल हानिया जी शहादत जो पलांद जल्द वठंदा। ईरान जो अवाम जल्द इसराइल ते जवाबी हमले बाबति सुठी ख़बर ॿुधंदो। ईरान जी ख़ुदमुख़्तियारी ऐं सलामती खे नुक़सान पहुचाइण जे ॾोह में यहूदी रियासत खे इंतक़ामी कार्रवाई लाइ तयार रहणु घुर्जे।